चंबल वेझो फाज़िल स्टाबलग ज़मींदार आफ्ताब बचाणी जी ज़रई ज़मीननि ते वेठल कोली बिरादरी पारां होली जो त्योहार इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जिते 20 फुट मथां वणनि में मटकी ॿधी वई। मटकी फोड़ण लाइ 5000 रोक रक़म जो इनाम रखियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त होली जो त्योहार तमामु VIP आहे, सुठो लॻो पियो आहे। तव्हां पाण ॾिसो पिया हिते ऐं सभु चओ त बीठा आहिनि माण्हू सभु, ऐं ॻोठ जा जेके माण्हू आहिनि सभु मिली जुली नंढा वॾा सभु त्योहार मल्हाईंदा आहिनि। हिन में ऐं रंग हिक ॿिए खे हणंदा आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻे हिन में, ऐं सभु मिली जुली ख़ुशी सां मल्हाईंदा आहिनि। जीअं त असां हिन साल पहिरें चकर कयो, जंहिंमें असांजा तमामु प्यारा दोस्त जंहिं असांजो साथ ॾिनो, जीअं त टंडो लियार मीरपुर ख़ासि ऐं चंबड़ ऐं फाज़िल स्टाफ जा जेके बि दोस्त असां सां गॾु हुआ, असांजो तमामु घणो साथ ॾिनो। उन दोस्तनि जी तमामु महिरबानी, ऐं असांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु थी वियो आहे। असां होली भले ज़बरदस्त मल्हाए रहिया आहियूं ऐं मज़ो बि आयो ऐं मटकी फोड़ण में ॾाढो थोरो जोश बि हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।